मार्च जूं तैयारियूं मुकम्मल कई वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्रैक्टर मार्च जी अॻवानी कंदो। पीपी जी मक़ामी तौर मरकज़ी क़यादत मार्च खे कामयाब बणाइण लाइ हैदराबाद, टंडेजाम, मीरपुर ख़ास ऐं बदीन में कैंपूं क़ाइम कयूं आहिनि। मीरपुर ख़ास डिवीजन जे समूरनि ज़िलनि मां पीपी कारकुननि हारियुनि खे ट्रैक्टरनि समेत मार्च में शिरकत लाइ चयो वियो आहे। इन सिलसिले में ॻाल्हाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे। हैदराबाद में सन टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र हिकिड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ज़फ़र, हैदराबाद डिवीजन में पीपी क़यादत तरफ़ां सुभाणे ट्रैक्टर मार्च कयो पियो वञे। इन हवाले सां कहिड़ियूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि हैदराबाद डिवीजन जे आबादगारनि पारां? पार्टी की तरफा सुभाणे हैदराबाद में ट्रैक्टर ट्राली रैली कढी पई वञे। ट्रैक्टर ट्राली रैली कढण खां अॻु में पीपुल्स पार्टी जा जेके मक़ामी अॻुवान आहिनि या हितां जा जेके MP MNAs आहिनि उन्हनि आबादगार तंज़ीमुनि सां ऐं हारियुनि जूं जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं आहिनि। उन्हनि खे कन्विंस जो आहे उन रैली में शिरकत जो। उन हवाले सां हैदराबाद डिवीज़न ऐं आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उनमें टंडो मोहम्मद खान, टंडो जाम ऐं टंडो अलायार, मटियारी, कोटड़ी, जाम छोरो इन्हनि इलाइक़नि मां बि ट्रैक्टर ट्राली जेका रैली आहे उनमें आबादगार शिरकत कंदा। वॾे अंग में आबादगार तंज़ीमूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ अहवान नज़र आए त सिंध आबादगार फोर्ड ऐं ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभु हिमायत कई आहे हिन पीपुल्स पार्टी जी रैलीअ जी। पीपुल्स पार्टी जे अॻुवाननि जो चवणु आहे त हीअ जेका मुल्क गीर हारियुनि ऐं आबादगारनि सां हिमायत में तहरीक हलायूं पिया। उन तहरीक में सॼे मुल्क में एहतिजाजी रैलियूं कढण वारो जेको सिलसिलो शुरू कयो आहे उन हवाले सां सुभाणे जेका आहे हैदराबाद जे फतेह चौक ते रैली कढी वेंदी जिते बिलावल भुट्टो ज़रदारी बि ट्रैक्टर ट्राली रैली में शरीक थींदो ऐं उते ट्रालीअ में ई उन फतेह चौक ते गश्त करण दौरान जेको आहे सो मीडिया सां बि ॻाल्हाईंदो ऐं उते आयल आबादगार अॻुवान आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदो। तयारियुनि जो जेको सिलसिलो आहे जारी और सारी आहे। हैदराबाद ऐं आसपास में जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि आबादगारनि सां जिन जिन वटि ट्रैक्टर ट्रालियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं वयूं आहिनि पीपुल्स पार्टी जी क़यादत जे तरफ़ां। ऐं पीपुल्स पार्टी जा पाण ई जेके अॻुवान आहिनि MP MNAs आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा उहिदेदार आहिनि उन्हनि वटि ख़ुदि ट्रैक्टर ट्रालियूं आहिनि ऐं उहे ट्रैक्टर ट्रालियूं आहे उन रैली में भरपूर शिरकत कंदा। जी ज़फ़र, गॾोगॾु इहो ॿुधाइजो त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंपूं क़ाइम कयूं वयूं आहिनि। इन सां गॾोगॾु पीपी मार्च जा मक़सद बि साम्हूं आया आहिनि। आबादगार तंज़ीमुनि सां पिणु मुलाक़ातूं कयूं वयूं आहिनि। जीअं मां बि ॿुधायो पिया, छा पिया सम्झो त आबादगारनि तरफ़ां केतिरी मोट ॾिनी वेंदी इन मार्च खे कामयाब करण जे लाइ? जी बिल्कुलु, आबादगार तंज़ीमुनि भरपूर हिमायत कई आहे पीपुल्स पार्टी जे हिन रैलीअ जी। छो त हीउ जेको मक़सदु आहे यूरिया भाण जी खोट ऐं जेको मुसलसिल पाणीअ जी खोट थिए थी ऐं आबादगारनि सां जेके मुसलसिल हर 12 महीना जेके साल जा आहिनि 12 महीना उन्हनि जा मसइला आहिनि ऐं आहिनि उन्हनि मसइलनि जे करे पीपुल्स पार्टी अहिड़े क़िस्म जी तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। ऐं आबादगार जेके बि तंज़ीमूं आहिनि नंढियूं वॾियूं तक़रीबन सिंध में 5 खां 8 आबादगार मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि जेके वॾियूं तंज़ीमूं आहिनि रजिस्टर्ड तंज़ीमूं आहिनि उन्हनि सां पीपुल्स पार्टी जी क़यादत ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उन्हनि भरपूर हिमायत जो ऐलान न पर भरपूर शिरकत जो बि ऐलान कयो आहे। पीपुल्स पार्टी जो ज़ाहिर कयो आहे त हिन में पीपुल्स पार्टी जी क़यादत ईंदी ऐं पीपुल्स पार्टी जे अॻुवाननि खे कंहिं बि बसियूं भरे ट्रकूं भरे या माण्हुनि में वॾी में वॾी शिरकत न आहे कराइणी। छो त माण्हू जेके हूंदा हिन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हारी ऐं आबादगार हूंदा। पीपुल्स पार्टी बाक़ाइदे वज़ाहत कई आहे त BP जा उहिदेदार कारकुननि जूं जेके बसूं भरे ईंदा आहिनि सुंदरियूं भरे ईंदा आहिनि उहे न बहरहाल उन्हनि जी कंहिं बि ज़रूरत न आहे। ऐं हिन रैलीअ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आबादगार ऐं हारी शिरकत कंदा। उनजे लाइ पीपुल्स पार्टी जे तरफ़ां जेका मक़ामी क़यादत आहे या हितां जा जेके सिंध जी क़यादत आहे उन्हनि बि उन्हनि सां राब्तो कयो आहे आबादगार तंज़ीमुनि सां। ऐं आबादगार तंज़ीमुनि यकीन जारी आहे त हिन रैलीअ में हू भरपूर शिरकत कंदा। जी ठीकु आहे ज़फ़र, वॾी महिरबानी अमां तफ़सील ॾिना। नाज़रीन